अच्छा, पार्ट्स ऑफ स्पीच जी असां जेकॾहिं प्रैक्टिस वठूं या एक्सरसाइज कयूं त हिन रेन एंड मार्टिन मां ॾिसूं था पार्ट्स ऑफ स्पीच जी एक्सरसाइज जेके आहिनि। त जीअं सॼे लेक्चर में असां ॾिठोसीं त जेके असांजा 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि, ठीकु आहे, नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव, प्रीपोजिशन, कंजक्शन या इंटरजेक्शन। हाणे जेकॾहिं नाउन जो असां हिते एग्ज़ाम्पल ॾिसूं त हिन सेंटेंस में जेको ॾिनल आहे, अकबर वॉज अ ग्रेट किंग। अकबर वॉज अ ग्रेट किंग। हाँ, अकबर जेको आहे उहो नाउन आहे, ठीकु आहे। हिन सेंटेंस में किंग बि जेको आहे उहो नाउन आहे। कोलकाता इज़ ऑन द होगली। हाँ, कोलकाता शहर जो नालो आहे, होगली हितां जो नालो आहे, ठीकु आहे, उहो बि नाउन आहे। द रोज़ स्मेल्स स्वीट। रोज़ जेको आहे द रोज़ हिन सेंटेंस में छा आहे, इहो नाउन आहे। द सन शाइन्स ब्राइट। द सन जेको आहे इहो बि असांजो नाउन आहे, ठीकु आहे। हिज कॉलेज वुन हिम ऑनर। हिन में ऑनर आहे या कॉलेज जेका बहादुर, ऑनर ईमानदार, इहे बि छा आहिनि, इहे नाउन आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ एडजेक्टिव हिते ॾिसूं था। एडजेक्टिव में जेको एग्ज़ाम्पल ॾिनल आहे, ही इज़ अ ब्रेव बॉय। हाँ, ब्रेव बहादुर, डरपोक चऊं, ठीकु आहे, मिसाल आहे। डरपोक चऊं, ख़राबु चऊं, उहो जेको असांजो छा आहे, उहो बि असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे, ठीकु आहे। ही इज़ अ ब्रेव बॉय, हीअ बहादुर छोकिरो आहे। देयर आर 20 बॉयज़ इन द क्लास, ठीकु आहे। हाणे नंबर एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहे, 20, 30 जेको बि तव्हां चओसि, त इहो छा आहे, एडजेक्टिव आहे। उनखां पोइ जेको असां प्रोनाउन पढ़ियोसीं, जोहन इज़ एब्सेंट बिकॉज ही इज़ इल। हिकु ई सेंटेंस में ॿ दफ़ा साॻियो नाउन इस्तेमालु न आहे थींदो, ठीकु आहे। उन जी जॻह ते असां छा लॻायो आहे, हिननि ही लॻो आहे। जोहन इज़ एब्सेंट बिकॉज ही इज़ इल। हीअ जेको हिते आहे उहो प्रोनाउन आहे। हीअ छो आयो हिते, नाउन खे हटाए, नाउन जी जॻह ते छा इस्तेमालु थियो आहे, हीअ जेके लफ़्ज़ आहिनि इहे प्रोनाउन आहिनि। द बुक्स आर वेयर यू लेफ्ट देम। तव्हां किताबनि खे किथे छॾियो आहे, ठीकु आहे। यू हिते छा आहे, प्रोनाउन आहे, यू प्रोनाउन आहे। उनखां पोइ वर्ब ॾिसो। A verb is a word used to express an action or a state as the example in the girl wrote a letter to her cousin, ठीक है। wrote लिखियो, यो कम आहे, फेल आहे, ठीक है, verb आहे इहो। ऐं उनखां पोइ कोलकाता इज़ अ बिग सिटी। कोलकाता इज़ अ बिग सिटी, इज़ जेको आहे हिते छा आहे, verb आहे, ठीक है। आयरन एंड कॉपर आर जेको आहे हिते छा आहे, इहो फेल आहे, यूज़फुल मेटल्स, ठीक है। इज़ एम आर प्ले गो कम राइट, ठीकु आहे। इहे छा आहिनि, इहे फेल आहिनि। नाउन, एडजेक्टिव, प्रोनाउन ऐं वर्ब असांजा जेके आहिनि पार्ट्स ऑफ स्पीच आहे, इहे 4 अॼु असां मुकमल कया आहिनि। हुनखां पोइ वरी 4 सुभाणे असां ॾिसंदासीं। अच्छा, हीअ जेके आहिनि न वॾियूं माना अहम शयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां हिननि खे छॾे ॾींदव या इग्नोर कंदव, अच्छा, हिन जी डेफिनेशन तव्हां यादि कयो, पर हिन जी प्रैक्टिस जाम कयो। हिननि जे लफ़्ज़नि जी तव्हां प्रैक्टिस जाम कयो। जेसीं ताईं प्रैक्टिस न कंदो, तेसीं ताईं तव्हांजे दिमाग़ में वेहण वारी शइ आहे ई कोन, ठीकु आहे। जेका बि शइ तव्हांखे वरी सम्झ न अचे, तव्हां पुछा करे सघो था, हिन ई नंबर ते तव्हां व्हाट्सएप कयो। ऐं उनखां पोइ हीअ जेको बि असां लेक्चर ॾिनो आहे, हिन लेक्चर मां जेका बि तव्हांखे शइ सम्झ न आई आहे, त उहो बि तव्हां बेफ़िक्र थी तव्हां पुछा करे सघो था। अच्छा, होमवर्क लाज़मी कयो, प्रैक्टिस कयो हिननि खे, ऐं फेयर कापी ठाहियो। ऐं उनखां पोइ जेका बि शइ तव्हां लिखो था, पाण वटि सेव था कयो, रजिस्टर ठाहियो आहे, उन जा पिक्स जेके आहिनि उहे सेंड कयो लाज़मी, ठीकु आहे। वधीक अॼु जो लेक्चर असां हिते ई ख़तमु था कयूं। अलाह हाफ़िज़। उमेद सुभाणे गॾु हूंदासीं इंशाअल्लाह।